नाज़रीन, करूंडी वेझो ॻोठ सांगड़ वासी पुरियतन बासरनि ख़िलाफ़ एहतजाज कियो। तफ़सील लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे करूंडी मां अली हबीब रतड़। जी अली हबीब। ॻोठ सांगड़ में मौजूद आहियूं जिते बासरनि जे ज़ातियुनि ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतजाज आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, संदन छा चवणु आहे। असांखे बिरोहिन ॾाढो तंग कयो आहे। हिननि जो इरादो नियत इहा ई आहे त असां कब्ज़ो कयूं, कब्ज़े जे ज़रिए हिननि खे तंग करे, हिन जे हारनि खे तंग करे राति 12 बजे लोढ़े जे कुंड खे बाहि ॾेई ऐं मुंहिंजो हारी वेठल आहे जंहिंजो नालो सारंग ज़ात लाशारी, उन जे घरनि में हिननि फेरिंग कई आहे। अहिड़े ज़रिए सां बासर माण्हुनि सां गॾिजी करे ही असांखे तंग था कनि। देरि सां 12 बजे धारा लोढ़ जी कुंड खे बाहि ॾेई ऐं फेरिंग मुंहिंजे घर जे साम्हूं कयूं। मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बचा आहिनि, उहे दाऊं पिया कनि। मूं ऐं महिरबानी करे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। साईं अर्ज़ा त असां अलावद राजपुर जा हारी आहियूं। असांखे हारनि खे तंग कयो थो वञे। असांजा ॿिचड़ा वेठा आहिनि, पंहिंजे लोड़े खे बाहि ॾेई ऐं पाण फेरिंग करे ऐं असांखे जेको आहे धमकाए थो ऐं चए थो लॾो खणो, मां कब्ज़ो कंदुमि। असां अर्ज़ु था कयूं हुकुमरान खे, जिन जो अमलदार आहिनि उन्हनि खे, त जेको आहे हिन माण्हू खे हथु कयो वञे ऐं असांखे सुख जो साह खणणु ॾियनि। नहीं, असांजो अर्ज़ु आहे त असां अलावद आयो ज़ात राजपर हितों जो रहाको आहे ऐं हितों जो आहे। हिन ज़मीन पंहिंजे ज़र ख़रीद ऐं पैसनि सां वरिती आहे ऐं हे भेरावड़ी जो माण्हू आहे जेको नामी गिरामी धाड़ियल आहे। इहा पूरे इलाइक़े वारनि वासियुनि खे ख़बर आहे त हीउ चोर ऐं धाड़ियल आहे। वेही अची करे असां हारियुनि खे धमकियूं ॾेई ऐं राति जो 12 बजे कॾहिं 1 बजे ओचितो फायरिंग करे सॼे इलाइक़े में ॾाकार विझी ऐं के अहिड़ा माण्हू आहिनि जेके दिलि जा मरीज़ आहिनि। कंहिंखे बि सुभाणे कुझु थी सघे थो, उन जो ज़िम्मेवार केरु रहंदो। एहतजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि ॻोठाणनि। डीआईजी सरकार एसएसपी खैरपुर डीएसपी मीरवा समेत हद जे एसएचओ खे पिण इहा अपील कई आहे त फौरी तौर ते वाक़े जो नोटिस वठी खून रेज़ीअ खां बचाए वञे। हिननि फौरी तौर ते तहफ़ुज़ जी घुर कई आहे।